सब ॻाल्हि आहे नसीबनि जी। जवान जी औलाद, सब ॻाल्हि आहे नसीबनि जी। नसीब भला आहिनि त उन्हनि सां बि मुलाक़ातूं थी थियनि जिन सां असांजो ख़्यालु ऐं ख़्वाब बि न हुयो। सब ॻाल्हि हिकु ॻाल्हि रब जे कॾ लॻंदे त अल्लाह तुंहिंजे साम्हूं उहे कंदो जिन जे लाइ तुंहिंजे अंदर में चाहत। यकीन नथो अचे? आज़माए ॾिस, रब सां मुख़लिस थी। जेके अल्लाह सां मुख़लिस थिया, रब उन्हनि सां उहे इंसान बि मिलाया जिन जे अंदर में को मान ऐं ख़्याल ख़्वाब बि न हुयो। चाहे तो अगर मुंहिंजा नसीब भला थियनि, सभिनीनि खे छॾ, अल्लाह जे कॾ लॻ, बस आज़माए ॾिस।